दोस्तों उस्ताद इतिहाद जिंदाबाद। अॼु पेटेल ज़िले ठट्टो तेलका ऐं उनखां अलावा जेको आहे सिटी ठट्टो जा अॻुवाण सभु मौजूदु आहिनि हिते। पंहिंजे उस्ताद जी मालिकी कंदे असीं जस ॾियूं था पंहिंजे अॻुवाणनि खे। उस्ताद इतिहाद जिंदाबाद, उस्ताद इतिहाद जिंदाबाद। साईं सभ खां पहिरीं मौक़िफ़ वठंदासीं साईं मुमताज़ जो। साईं तव्हांजे सिटी जे उस्ताद सां बेवाजिबी थी आहे, तव्हां छा था चओ? असांजे उस्ताद सां बेवाजिबी थी आहे। असीं चाहियूं था इंसाफ़ कयो वञे, जल्दी में एफ आई आर कटी वञे ऐं माण्हू गिरफ़्तार कया वञनि। वॾी महिरबानी सर। अस्सलाम वालेकुम, महिरबानी तव्हांजी। साईं शाहिद हमीद मुग़ल साईं ठट्टा सिटी जो उहिदेदार आहे। जी सर। असांजे उस्ताद आहे साईं वज़ीर तमामु शरीफ़ माण्हू। इहो 2 दफ़ा हुन सां बेवाजिबी थी आहे पाड़े में। इन फ़ौरन जल्द तदारक कयो वञे, फ़ौरन जेके गुंडा आहिनि जिन कयो आहे उन गिरफ़्तार कयो वञे ऐं एफ आई आर कटाए साईं बहितरीन अज़ालु कयो वञे। साईं जेको आहे साईं गुलाम मुस्तफ़ा मेंगल ठट्टे सिटी जो सदर। साईं राठौड़ साहब बेवाजिबी थी आहे, साईं खे धक बि लॻा आहिनि। तव्हांजी छा मौक़िफ़ आहे, तव्हां कहिड़ो मुतालबो था कयो? जी साईं बिल्कुलु, असांखे सुबुह मां ख़बर पई त साईं मुंहिंजो क्लास फेलो बि आहे। बचपन खां असीं गॾु बि पढ़िया आहियूं। कॾहिं बि असां साईं में इहो एप कोन थियो त कंहिंसां झगड़ो करे। नंढे हूंदे वठी असीं 5 क्लास खां वठी पढ़िया आहियूं कॉलेज ताईं। साईं तमामु शरीफ़ माण्हू आहे। हुन सां पाड़े में कोई माण्हू रहनि था, उन्हनि बेवाजिबी कई आहे। इहे सैयद आहिनि, अमजद शाह आहे, उनजा भाइर आहिनि। असांखे जीअं ख़बर पई त असां मुतरक़ थियासीं, असांजा दोस्त सभु गॾु थिया। गॾु थियण खां पोइ असां हिते थाणे ते आया आहियूं पंहिंजी रिपोर्ट लिखाइण, एफ आई आर लिखाइण। असीं छटे जे मोज़िज़ एस पी साहिबु जेको महिरबानी माण्हू आहे उनखां अर्ज़ु कयूं था असां उस्तादनि सां इंसाफ़ कयो वञे। जिन माण्हुनि साईं सां बेवाजिबी कई आहे उन्हनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे त जीअं असांखे इंसाफ़ मिली सघे। साईं ख़ैर मोहम्मद बिरोई साहब ज़िले ठट्टे जो सीनियर नायब सदर। साईं तव्हां कहिड़ो छा था चवणु चाहियो ऐं कहिड़ो मुतालबो था कयो सिंध पुलिस खां, ठट्टा पुलिस खां, ऐं उस्तादनि लाइ छा था चओ? साईं वॾी महिरबानी, छाकाणि साईं वज़ीर असांजो हिकिड़ो तमामु सीनियर उस्ताद बि आहे, सिटी जो जनरल सेक्रेटरी आहे पेटेल जो। ऐं असां नाइंसाफ़ी थी आहे, संदसि घर ते हमिलो थियो आहे। पाड़े में रही करे इहे शयूं न थियणु खपनि हा। पाड़े में रही थी करे जेकॾहिं सादात सैयद माण्हू ईअं कंहिंजे घर ते हमिलो कनि ऐं 4 माण्हू वठी ॿाहिरियां उन ते हमिलो कनि, हीअ मुनासिबु ॻाल्हि न आहे। इन करे असां थाणे ते आया आहियूं। इंसाफ़ वठणु असांजे उस्ताद सां इंसाफ़ थियणु खपे। जाइज़ जेका हक़ीक़ी आहे असांजो एफ आई आर थियणु खपे ऐं इंसाफ़ खां वधीक ॿियो कुझु बि न आहे। घुर था कयूं एस पी साहिब खां, एस एच ओ खां त बराए करम करे वधीक हालतुनि खे रोकण लाइ उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं उहे गिरफ़्तार नथा थियनि त असां पेटेल पंहिंजो वधीक एहतिजाज हक़ रखूं था। महिरबानी, थैंक यू। जिंदाबाद। साईं जेको ज़िले जो सदर साईं मोहम्मद शरीफ़ तुनियो साहब। साईं तव्हां कीअं था ॾिसो इन सॼे मामले खे? पुलिस एफ आई आर कटण जे लाइ तयारु आहे, पर असांजो मुतालबो आहे त उन्हनि खे पहिरीं गिरफ़्तार कयो वञे। तव्हां छा था चओ सर? इहो असांखे जीअं ख़बर पई साईं असांखे रिक्वेस्ट कई। असीं जीअं पहुता आहियूं सुबुह मां साईं वटि गॾिजी थाणे ते पहुता आहियूं। असांजो सरकार खां या एस एच साहिब ऐं एस एच ओ साहिब सां असांजी हींअर ॻाल्हि ॿोल बि थी आहे। असांखे यकीन आहे त उहे माण्हू गिरफ़्तार थींदा। हींअर फ़ोन वोन घुमायूं पुलिस, अगरि जेकॾहिं गिरफ़्तार नथा थियनि त असीं एहतियात दायरो वधाईंदासीं। असीं एस एच साहिब खां गुज़ारिश था करियूं त बराए महिरबानी करे जेके माण्हू लोफर आहिनि या साईं सां जेका बेवाजिबी थिया उनजो इंसाफ़ थियणु घुरिजे। अगरि जेकॾहिं इंसाफ़ नथो थिए त असीं ज़्यादा पंहिंजो अमल वरी ठाहींदासीं। महिरबानी। साईं जेको असांजा वज़ीर राठौड़ साहब मुतासिर असांजो उस्ताद जेको आहे तमामु ईमानदार उस्ताद पंहिंजो जेको सो साईं तव्हांजो छा सॼो ज़िलो तव्हां सां गॾु आहे, सभु उस्ताद तव्हां सां गॾु आहिनि, तंज़ीम जा सभु अॻुवान तव्हां सां गॾु आहिनि। पुलिस बि एफ आई आर कटण जे लाइ बिल्कुलु रेडी आहे, पर तव्हांजी असांजी जेका डिमांड आहे सभ खां पहिरीं गिरफ़्तारियूं कयूं वञनि। तव्हां छा था चवणु चाहियो साईं? बिल्कुलु, सभ खां पहिरीं त असांजे ज़िले जे उहिदे महिरबानी आहे असांजे दोस्तनि जी ऐं असांजे ज़िले सदर साहिब त असां थाणे ते आया आहियूं ऐं एस एच ओ साहिबु असांखे यकीन ॾियाई कराई त माण्हू अरेस्ट करियां थो। राति जेको मूंसां बेवाजिबी थी राति जो 2:30 बजे पंहिंजी फैमिली सां बलोचिस्तान वेलोसि आयुसि। जीअं मूं फैमिली अंदरि कई तीअं हुननि जा माण्हू हथियारनि सां मूं ते हमिलो शुरू करे ॾियूं ऐं एस पी साहिब खां गुज़ारिश कंदुसि मूंखे जानी ख़तरो आहे हिननि खां, मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हींअर बि मुंहिंजे घर वटि साईं वारा आया, मुख़्तलिफ़ माण्हू हथियारनि सां फिरनि पिया। महिरबानी करे हिननि माण्हुनि खे अरेस्ट कयो वञे जीअं त मूंखे तहफ़ुज़ मिले। मूंखे जानी ख़तरो आहे, मूंखे मुंहिंजो भाउ तारिक, असां ॿिन्हिनि खे ख़तरो आहे, असांजो को जानी नुक़सानु न थिए। महिरबानी। उस्ताद इतिहाद जिंदाबाद, उस्ताद इतिहाद जिंदाबाद। जस लहे पेटेल ठट्टो, पेटेल सिटी, पेटेल जा अॻुवाण असां उस्ताद इंशाअल्लाह ही बाहि बरी आहे, इनखे ईअं पाए तकमील ते पहुचाईंदासीं इंशाअल्लाह। पंहिंजे उस्ताद सां असीं सभु गॾु आहियूं इंशाअल्लाह। अलाह इंशा वक़्तु ॿुधाईंदो जेसीं गिरफ़्तारियूं नथियूं थियनि त असीं ऋण ॿारे ॾींदासीं। ठट्टे ज़िले जा इहे रोड जेके बंदि कंदासीं इंशाअल्लाह।